मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तव्हांजे तरफ़ तव्हांजे वालिदेन जी पीउ जी कॉल अचे, उनखे इंतिहाई ध्यान सां कन लॻाए करे ॿुधंदो त अबू हिन टाइम छा थो चवणु चाहे। कॉल विच में कटिजी वई, आवाज़ तव्हां वटि साफ़ क्लियर न पहुतो, दोबारा कॉल कंदो त पीउ जो मक़सदु छा आहे। दोबारा तव्हां उन कॉल करे उहा ॻाल्हि कंफर्म कंदो। तव्हांजो भाउ तव्हां कॉल करे मैसेज करे उनखे इंतिहाई ध्यान सां पढ़ंदो। भाउ जो मैसेज, पीउ जी कॉल, दोस्तनि जी कॉल, दोस्तनि जी ॻाल्हि वैल्यू रखे थी, इंतिहाई नॉर्मल वैल्यू रखे थी। अल्लाह जो मैसेज, अल्लाह जो कॉल इंसान जे मथां तमामु वॾो वैल्यू थो रखे। दुनिया वारे दोस्तनि जी ॻाल्हि खे इंतिहाई तवजो सां ॿुधंदासीं। हिन टे मुस्लमान नाकामी जो शिकार छाजे करे, अल्लाह जे मैसेज खे मुस्लमान चङी तरह ॿुधो न आहे, चङी तरह मुस्लमान पढ़ियो न आहे। त हाणे हिन मुस्लमान जी ज़िंदगी कॾहिं पाक थींदी? पाक थींदी? बिल्कुलु पाक न थींदी। छाजे करे, इन मुस्लमान खे इहा ख़बर ई नथी पवे त अल्लाह मां सां मुतालबो कहिड़ो थो करे। क़ुरान हकीम अक्सर तव्हांजे घरनि जे, असांजे घरनि जे अंदरि बिल्कुलु बंदि लॻा पिया आहिनि। महीननि खां, सालनि खां वठी करे क़ुरान हकीम बंदि पिया आहिनि। त क़ुरान हकीम जो असां हिकिड़ो एतिराम कंदा आहियूं, अदब कंदा आहियूं। क़ुरान हकीम खे असां बिल्कुलु घर में मथे लॻाईंदासीं, मथां जी जॻह ते उनजी बहितरीनु हिकिड़ी असां हिकिड़ो खानो ठाराईंदासीं, बिल्कुलु मथे हूंदो। उनखां बाद में क़ुरान हकीम जे मथां हिकिड़ी चादर चाढ़ींदासीं। चादर चाढ़े करे उन चादर जे अंदरि, कपिड़े जे अंदरि क़ुरान हकीम खे असां वेठे रखंदासीं। कोई मुस्लमान खां मां पुछा कयां, कंहिं मुस्लमान खां मां पुछा कयां त क़ुरान हकीम जी एतिरी ताज़ीम छाजे खां कयो था, त उहो मुस्लमान चवंदो हे अल्लाह जो किताबु आहे, हे तमामु दुनिया जे किताबनि खां वधीक हे वैल्यू थो रखे। इन जे करे इन खे मां मथां जी जॻह ते रखां थो ऐं कपिड़े में वेड़े करे रखां थो। अॼु असां मुस्लमान वटि सिर्फ़ु इहो ई अदब रहियो आहे। बसि क़ुरान हकीम आयो घर में, मथी जॻह ते क़ुरान हकीम खे रखियोसीं, इन खां बाद में कपिड़ो उनखे वेड़ियोसीं ऐं कपिड़े ते उन क़ुरान खे असां रखे छॾियोसीं। बसि क़ुरान को नाज़िल को इन जे लाइ थियो आहे। हिकु नंबर ते असां ईअं कंदासीं, इहो इन क़ुरान हकीम खे खोले करे पढ़ंदासीं न। हिकु नंबर ते इहो मामूल। ॿिए नंबर ते इन क़ुरान खे इस्तेमालु जहिड़नि जे अंदरि कंदासीं, किथे लड़ाई थी पई, किथे क़तल थी पियो, इहो क़ुरान लाहे करे उन मजमे में खणी वेंदासीं। बसि को क़ुरान आयो ई इन जे लाइ आहे जहिड़नि जे अंदरि इहो क़ुरान खणी वञो जहिड़ो को रुकिजी वञे। टे नंबर ते किथे बाहि लॻी पई, क़ुरान हकीम खे उते असां खणी वेंदासीं। केॾो वॾो ग़लति ज़हन आहे असांजो, केतिरो वॾो ग़लति ज़हन आहे। हिकिड़ो मुस्लमान क़ुरान हकीम जी एतिरी ताज़ीम पियो करे त उन क़ुरान हकीम खे मथे रखे पियो, कपिड़े में वेड़े पियो ऐं मथां जी जॻह ते रखे पियो। छाजे करे क़ुरान हकीम ताज़ीम आहे। कसम सां इहा ताज़ीम न आहे। जेकॾहिं अगरि क़ुरान वारी ज़िंदगी जे मुताबिक़ तव्हांजी ज़िंदगी न आहे, जेकॾहिं क़ुरान हकीम जी तिलावत नथी थिए, हे क़ुरान जो अदब ई तव्हां नथा कयो। जंहिं जंहिं शइ जे अहकाम जी अल्लाह ताला क़ुरान में हुकुम ॾिनो, उन जे मुताबिक़ जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान जी ज़िंदगी न आहे, हे क़ुरान जो अदब न आहे। असां क़ुरान जो अदब बिल्कुलु इहो सम्झो आहे, कपिड़े में वेड़े करे मथां जी जॻह ते रखे छॾियो, साल खां बाद में खोले करे न पढ़ो। हे मुस्लमाननि जी हलाकत आहे। क़ुरान इन जे करे नाज़िल न थियो आहे, तव्हां उनखे बसि मथां जी जॻह ते रखे छॾियो। क़ुरान हकीम इन जे करे नाज़िल थियो आहे, इन खे पढ़ी करे इन खां नसीहत हासिलु कयो। यार दुनिया जे दोस्तनि जो मैसेज केतिरो असां ध्यान सां पढ़ंदा आहियूं। दुनिया जे दोस्त जो मैसेज इंतिहाई मां गौर सां ॿुधंदुमि। कॾहिं इहो मां गौर कयो आहे त अल्लाह ताला आसमान खां इहे मैसेज नाज़िल कयो आहे। इन खे मां पढ़ां त इन जे अंदरि अल्लाह ताला मूंसां छा मुतालबो थो करे। कंहिं मुस्लमान खे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको फ़र्क़ु नथो पए ऐं पोइ ज़िंदगीअ अंदरि बरकत न आई। माशी हालत इंतिहाई तंग आहिनि। घरनि जे अंदरि ज़्यादा पैसो थो अचे, बरकत न आई। छाजे करे? ज़िंदगी जे अंदरि क़ुरान जा अहकाम न आहिनि। ज़िंदगी जे अंदरि क़ुरान जा अहकाम न आहिनि। त
तव्हांजा ॿार दोस्तो हे क़ुर हकीम जेको नाज़िल थियो आहे इहो सिर्फ़ु इन जे लाइ न थियो त घर में रखी छॾियो, नाज़िल इन करे थियो आहे इन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। अॼु अफ़सोस सां चवणो पए थो मुस्लमान खे इंग्लिश जो किताब फौरी तौर मुस्लमान ट्रांसलेट थो करे वञे। इंग्लिश जो किताब इंग्लिश में पढ़ी करे सिंधी में तर्जुमो करे वेंदो। साइंस जो किताब उनखे पढ़ी करे उनजो मतिलबु आसान सां सिंधी में सम्झाए वेंदो। अफ़सोस सां मुस्लमान खे अरबी जे अंदरि साफ़ क़ुर पढ़णु नथो अचे। मुस्लमाननि खे अरबी जे अंदरि साफ़ क़ुर पढ़णु नथो अचे। क़ुर खे सम्झणु परे जी ॻाल्हि आहे, क़ुर जे मफ़हूम खे सम्झणु परे जी ॻाल्हि आहे, तर्जुमे खे सम्झणु परे जी ॻाल्हि आहे। अॼु मुस्लमान जी एतिरी ईमान जी कमज़ोरी, एतिरी ईमान जी कमज़ोरी, क़ुर साफ़ टू द पॉइंट क्लियर पढ़णु नथो अचे। इन मुस्लमान खे हाई क्लास जी इंग्लिश अची वेंदी, दुनिया जूं ॿियूं तालीमूं सफ़ा टॉप ते अची वेंदियूं, क़ुर हकीम आराम सां पढ़णु नथो अचे। क़ुर पढ़े थो हिबकी पढ़े थो, हे छाजे करे? छाजे करे? हे दीन ते महिनत न आहे थियल, या पोइ यकीन न आहे मुस्लमाननि जो त हे को अल्लाह जो किताबु आहे। जेकॾहिं अगरि अल्लाह जो किताबु हुजे हा ऐं मुस्लमान जी दिलि पकी हुजे हा त मुस्लमान त हिनखे मज़बूत पकड़ी आहे। ज़िंदगियुनि खे पंहिंजनि खे चेंज कयो, ज़िंदगियुनि खे पंहिंजनि खे चेंज कयो। ऐं जेकॾहिं ज़िंदगियुनि खे चेंज न कंदो, ईअं ई ज़िंदगी बसर कंदो, हे ज़िंदगी वॾी नुक़सान वारी आहे। आख़िरत में शायदि वॾो नुक़सानु ॾिसणो पए। क़ुर खे सिखण जी का बि उमिरि न आहे। हर हिकु ज़माने जे अंदरि क़ुर था सिखी सघो था। 10 साल उमिरि आहे क़ुर सिखी सघो था, 30 साल उमिरि आहे क़ुर सिखी सघो था, 50 साल उमिरि आहे क़ुर हकीम सिखी सघो था। हाणे इहो मुतालबो कोन हाणे साईं उमिरि 50 साल थी वई आहे, हाणे मां क़ुर हकीम कान सिखां। इंसान जे अंदरि अलाह ताला उन अकुल खे रखियो आहे जो इंसान कहिड़ी बि उमिरि जे अंदरि को कमु शुरू करे पंहिंजी मंज़िल ते वञी करे पहुचंदो। हाणे असांजी इहा ॻाल्हि असां क़ुर मां नंढा में पढ़ियो न आहे, नंढा में बिल फर्ज़ जेकर न पढ़ियो आहे, हाणे त उमिरि आहे, हाणे त उमिरि आहे। हिकिड़े ॾींहं में त क़ुर जो जेको आहे पूरो क़ुर हकीम खे क्लियर न कंदे, पर आहिस्ते आहिस्ते रोज़ानो हिकु आयत 2 आयत बंदो क़ुर हकीम खे पूरो करे वेंदो। छाजे करे? मां हिकु मुस्लमान आहियां, मां पाण खे मुस्लमान थो सॼां, कम से कम मूंखे क़ुर एतिरो त अचे जो मां उनखे पढ़ी सघां। कोई गैर मुस्लिम जेकॾहिं पुछा करे मुस्लमान आहियो, तव्हांजे मथां तव्हांजे नबी जे मथां किताब कहिड़ो नाज़िल थियो आहे? ॿुधायो क़ुर हकीम। चवंदा पढ़, क़ुर हकीम पढ़। केतिरा असां शरात कोट मां मुस्लमान पढ़ी ॾेखारींदासीं। मां सम्झां थो 100% मां 80% मुस्लमान न पढ़ी सघंदा। 100% मां असांजे मुआशरे जे अंदरि 100% मां 80% मुस्लमान खे क़ुर नथो अचे। दीन इस्लाम अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीयत हे सिर्फ़ु को मौलवियुनि सां ख़ासि थोरी आहे। असां जॾहिं चयोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इस्लाम जा तमामु अहकाम जे मथां नाफ़िज़ थी विया। पोइ उनजे अंदरि क़ुर, उनजे अंदरि हदीस, उनजे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, हे सभु शयूं असांजे मथां लाज़िम थी वियूं। इनखे असां पढ़ूं, रिसर्च कयूं, कहिड़ी शइ ते अल्लाह तो राज़ी थिए, कहिड़ी शइ ते जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां राज़ी थींदो। इहे तमामु जेको शयूं असांजी ज़िंदगी अंदरि एड करणियूं पवंदियूं।